सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी की रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में 2 महीना अॻु कातलानी हमले में ज़ख़्मी थियल नौजवान सहाफ़ी ऐं सोशल वर्कर सफदर अली हाले पोटे वारो मामलो जवाबदार धुर पारां फ़ैसिले लाइ सवें मुअज़्ज़िन जो मेड़ मिंथ काफ़िलो मुतासिर धुर वटि पहुतो। काफ़िले में सरदारो ग़ुलाम नबी सोलंकी, वडेरो वसीम नवाज़ सोलंकी, पीर शफ़ीक अहमद चांडियो, रिज़वान अली कोरेजो, अगूणो काउंसलर अली शेर लाशारी, मेंबर म्यूनसिपल कमेटी सेवण मोहम्मद इब्राहिम चांडियो, अगूणो मेंबर म्यूनसिपल कमेटी सेवण वडेरो सफ़ीउल्लाह ओठो, चेयरमैन यूनियन काउंसिल चन्ना वडेरो नजमुद्दीन ओठो, अगूणो चेयरमैन यूनियन काउंसिल चन्ना ऐं वडेरो अली अकबर ओठो, रईस मौला बख्श बुर्दी, इंस्पेक्टर शाहनवाज़ ओठो ऐं ॿिया मुअज़्ज़िन शरीक। मेड़ मिंथ काफ़िले खे हाले पोटरा बिरादरीअ जे चङे मुड़िस नूर नबी हाले पोटरो मान ॾींदे चयो त मां मुतासिर धुर खे फ़ैसिले ते आमादा करण लाइ मूंखे मोहलत ॾियो। मां मुतासिर धुर सां ॻाल्हाए पोइ फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु करण लाइ अव्हां खे चवंदुसि।